सो मूंखे ॿुधाइजो त सिंधी ड्रामे जो जेको हिकिड़ो पहिरियों दौर हूंदो हुयो, सुनहरी दौर हूंदो हुयो, उहो दौर छो ख़तम थी वियो आहे? असल में ॻाल्हि इहा आहे त ड्रामे जो जेको दौर ख़तम थी वियो आहे उनजा रीज़न्स आहिनि। हिकिड़ो त असांजे ड्रामे में उहा शइ न रही आहे, क्वालिटी जेका हूंदी जे अॻे जा ड्रामा हूंदा उहे तमामु घणा मुनफ़रिद हूंदा ऐं टू द पॉइंट माना उहे ड्रामा हलंदा। उन्हनि में मैसेज बि हूंदो, उन्हनि में जेको आहे हिकिड़ी यानी कि ख़ुशबू हूंदी ऐं माण्हू उनखे ॾिसंदा पसंदि कंदा। उहे ड्रामा हिन वक़्तु जेके न पिया ठहनि, उहे मयारी अगरि चए उहे मयारी ड्रामा हूंदा। छो जो मां PTV ते शुरू खां वठी मां PTV जो एक्टर रहियो आहियां। मां 1989 में पहिरियों ड्रामो कयो आईनो। आईनो ड्रामो एतिरो त मुंहिंजो पॉपुलर वियो ऐं उन टाइम में चैनल्स बि कोन हूंदा एतिरा। उहो ड्रामो जेको हलियो उन खां पोइ जेको आहे माण्हू यकीन कयो त पंहिंजा घरनि जा कम माण्हू दुकान बंदि करे ऐं उहो ड्रामा ॾिसंदा। ड्रामो ॾिसणो आहे। उन खां पोइ मुंहिंजो वॾे में वॾो सीरियल हलियो हथे गुल मेहंदी। उन में मां हीरो हुउसि मांझी। ठीकु आहे। उहो त ड्रामो एतिरो मुंहिंजो पॉपुलर वियो, तव्हां उहो ड्रामो हिन वक़्तु बि यूट्यूब ते रखियल आहे ऐं शमा जूणे जो हीरोइन हुई मुंहिंजी। उहो ड्रामो जेको आहे हाणे उन्हनि ड्रामनि खे खणी ऐं हिननि ड्रामनि जी क्वालिटी खणी तव्हां कंपेयर कंदो तव्हांखे ऑटोमेटिकली इहे शयूं नज़र ईंदियूं। पोइ भला हिन में छा स्क्रिप्ट जी खोट बि चई सघूं था या सुठा प्रोड्यूसर्स ऐं डायरेक्टर्स हाणे जा कोन्हनि असां वटि? असल में जो बुनियादी जेको अगरि हिकिड़ो ॾिसजे सबब छा था हुजनि? सबब इहो ई आहे त हिन वक़्तु न प्रोड्यूसर सुठा रहिया आहिनि। छो जो जेके प्रोड्यूसर अॻे ईंदा PTV ते त उन्हनि जी ट्रेनिंग थींदी ॿाहिरि। हिन वक़्तु PTV ते को कमु कोन थो हले। PTV बिल्कुलु बंदि आहे असांजे कराची जी। छो जो नाटक रंग हिकिड़ो हलंदो हो, तमामु बेस्ट ड्रामा हलंदा हुन ते PTV ते। हिन वक़्तु कोन था हलनि PTV ते ड्रामा। बंदि करे छॾी आहे असांजी सिंधी इंडस्ट्री जेका आहे उहा पुठिते वई हली आहे, तमामु घणो पुठिते हली वई आहे। ऐं PTV उहो ड्रामो हूंदो जंहिंमें क्वालिटी हूंदी, उन में आर्टिस्ट खे पहिरियों जो स्क्रिप्ट मिलंदो, उन जी 3 ॾींहं 4 ॾींहं CR थींदी या रिहर्सल थींदी जेका प्रोड्यूसर जे कमरे में। उन खां पोइ वरी असांजी CR थींदी जेका PTV जे अंदरि जेका थींदी, उन में कैमरामैन खे ऐं हुनखे DR माना ड्रामा रिहर्सल जेका थींदी उहा हुन में स्टेप वाइज़ हुनखे ॿुधाईंदा त बाबा हितां खां वठी होसि ताईं तुंहिंजो जेको आहे प्लेसिंग आहे, उन प्लेसिंग खां पोइ तव्हां हेॾे मूव कजो। इहे सभु शयूं उन टाइम में हूंदियूं। इहा दैट इज़ अ बिग रीज़न ऑफ दैट। माना उहो जेको आहे हुनजो मख़सूस हिकिड़ो रीज़न हुयो त उहो माण्हू उन खे कवर करे ऐं ड्रामे खे जेको आहे उन सीन ते ईंदो, उन खे हलाईंदो। त इहा हिकिड़ो माना मयार हूंदो ड्रामे जो। हिन वक़्तु उहो आहे ई कोन। जीअं नवनि अदाकारनि खे असां ॾिसूं त उहा जेका तरबियत जी अव्हां ॻाल्हि करे रहिया आहियो, उहा मुनासिब तरबियत अॼुकल्ह जे असां अदाकारनि खे जेका असांजी सिंधी फिल्म इंडस्ट्री या ड्रामा इंडस्ट्री जे उहा न पई ॾेई सघे। त अॼु जे जेके ड्रामनि में कहाणी वधीक कमज़ोर थी हुजे या अदाकारी? असल में ॿई शयूं कमज़ोर आहिनि। असां वटि जेको आहे हाणे जीअं असां आर्टिस्ट आहियूं, असां पुराणा TV जा आर्टिस्ट अहिड़ा खोड़ आहिनि। सलाह साहब आहे, खोड़ आहिनि अहिड़ा मैच्योर्ड आर्टिस्ट आहिनि। उन्हनि जो हिकिड़ो बाक़ाइदे उन्हनि खे ख़बर बि आहे त उनखे कहिड़े। ऐं ॿी वरी वॾी ॻाल्हि जेका तव्हां स्क्रिप्ट जी कई, स्क्रिप्ट जेको आहे उहो सॼो लिखनि था माण्हू अॼुकल्ह उन ते। चोरी, फॾा, धाड़ा, जेके क्रिमिनल एक्टिविटीज़ जेके आहिनि उन्हनि खे जेको आहे वधीक हाईलाइट कनि था, जंहिंजो सबबु अॼुकल्ह असांजे सिंध जेका आहे भोॻे पई। तव्हां ॾिसो उहो घर महफ़ूज़ न आहे, उहो माण्हू महफ़ूज़ न आहे जेका स्नैचिंग न थी हुजे, जिते डकैती न थी हुजे। मनुष्यात अॻे ड्रामा हूंदा हुआ इन्हनि खे कवर करण लाइ, हिकिड़ो सुठो असां इमेज पोर्ट्रे कंदा हुआसीं। असां उन मैसेज में इट्स अवर रिस्पॉन्सिबिलिटी टू एडुकेट द पीपल एंड कम्युनिकेट द मैसेज पर्सन टू पर्सन। उन में असां बाक़ाइदे उन्हनि खे जेको आहे हिकिड़ो मैसेज ॾींदा हुआसीं त बाबा हीअ शइ जेका आहे मुआशरे में, समाज में हीअ शइ तमामु ग़लति आहे। उनजो इम्पैक्ट हाणे जेको ड्रामो हले थो उन में धाड़ियल फैक्टर आहे, मनुष्यात जा ॾेखारनि था। त माण्हू जेके अॼुकल्ह बिल्कुलु सिंधी अदाकारनि जे असांजे उर्दू चैनल्स ते मौक़ो छो नथो मिले? इहा हिकिड़ी वॾी तसुबान ॻाल्हि आहे। हाणे इन ते मां काफ़ी दफ़ा लिखियो बि आहे ऐं चयो बि आहे। हाणे असांजा जेके असां
वधीक नथा चऊं पर असांखे घुराए उहो ॾिसनि त माशाल्लाह असां जहिड़ो आर्टिस्ट जेको सिंधी आर्टिस्ट आहे बिल्कुलु उन में तमामु हिकिड़ो वॾो कुदरती टैलेंट आहे। बिल्कुलु ईअं मां आहियां, सलाह आहे, जी हाणे फहद मुस्तफ़ा बि त सिंधी आहे न, ईअं उहो बि उन सां मूं केतिरा ड्रामा हुन मूं सां गॾु कया आहिनि। जी ठीकु आहे न। उर्दू जो एसेंस सही न आहे जे असांखे चवनि था त सिंधी जेके तव्हां आहियो जी उन्हनि जो उर्दू जो एसेंस सही न आहे। हाणे तव्हां पख्तून ॾिसो, हा पख्तूननि जो ड्रामो हलंदो आहे, सीरियल हलंदी आहे, त हुननि जो एसेंस जेको हूंदो आहे न, हा वे ऑफ टॉकिंग उहा पठाणनि वारी हूंदी आहे। बिल्कुलु बलोचनि जा ड्रामा तव्हां ॾिसो, उन्हनि जो बि कलाक जा ड्रामा हलंदा आहिनि, उहे बि उन्हनि जो बलोचनि जो पंहिंजो टच आहे, उहो पंहिंजी ॿोली में। असां सिर्फ़ु सिंध वारनि आर्टिस्टनि सां इहो तसुब कयो थो वञे सही त हिन जो एसेंस सही न आहे। हा भाई एसेंस छा, तव्हां असांखे ड्रामो ॾियो, जी असांखां तव्हां कमु वठो न, परफॉर्मेंस ॾिसो परफॉर्मेंस असांजी, ॾिसो तव्हां था। एक्सेंट ते छो था एॾो फोकस तव्हां कयो? पंहिंजो माण्हू बीहारियो, हेॾो असां बि एक्टिंग कयूं था हुनखे बीहारियो, पोइ ख़बर पवंदी त हुनखे कंपेयर कंदा एसेंस कंहिंजो सही न आहे। सिंधी फिल्म इंडस्ट्री जी ॻाल्हि कजे जेकर, त उहा अञा ताईं बहाल छो न थी सघी आहे? छा मसइलो सिर्फ़ु असां ॾिसूं त हिकिड़ो इन्वेस्टमेंट या सरमाए जो आहे, या फाइनेंसिस बजट जो आहे, या सुठो जेको चइजे मवाद बि नथो मिले? असल में ॻाल्हि इहा आहे त पहिरीं ॻाल्हि इहा त सिनेमाऊं जेके आहिनि ख़तमु थी चुकियूं आहिनि। ठीकु आहे। जी अॻे जेके सिनेमा हूंदियूं त हींअर घर ठही विया आहिनि, प्लाज़ाऊं ठही वियूं, इहो माना तबाही जो पहिरियों सबबु इहो आहे। ॿियो त सिंधी फिल्म जेकॾहिं असां ठाहींदासीं जी उन लाइ इन्वेस्टमेंट हुजे। बिल्कुलु असांजो सिंधी फिल्म ठाहे इन्वेस्ट करे उहो असां कयूं काॾे, हलायूं किथे? जी ठीकु आहे न। जेकॾहिं असां टीवी पंहिंजी यूट्यूब जो चैनल आहे, हा उन ते इहे नंढड़ा नंढड़ा इहे ड्रामा फिल्म हा, या ठाहे माण्हू टेलीफिल्म्स। हलाइनि था, जेके उहे एतिरी मार्केटिंग उनजी कोन थी थिए। बिल्कुलु असल में जेका इहो वॾी आहे। स्क्रीन वारो दौर आहे हाणे स्क्रीन, जेका वॾी स्क्रीन जो दौर पंहिंजो हुयो। जी हाणे सिंधी फिल्म हिकिड़ो माण्हू लखे रुपया ख़र्च करे, करोड़ रुपया ख़र्च करे, पर उते जेको आहे सिनेमा आहे ई कान, किथे उहो फिल्म हलाए? माना उहा मोट जेका आहे मोट उहा त आहे ई हुनखे न कोन, मिलंदी ज़ीरो न। बराबरि आहे। ऐं जेकॾहिं वीडियो हुनखे रखे थो यूट्यूब ते त उन जी कहाणी सुठी हुजणु खपे। जो उहो त वरी हाणे असांजे ॾिसंदड़नि जे मथां आहे ॾिसंदड़नि जे न, मथां उन्हनि खे केतिरो तो उहा शइ वणे। अगरि जे वणी त हू ॾिसंदा, न वणी त उन्हनि वटि ऑप्शन आहे हू स्क्रॉल अप ऐं स्क्रॉल डाउन करे छॾींदा। अप टू व्यूअर्स, जी उन्हनि जे मथां आहे, उहो लाइक कनि था नथा कनि। जी हाणे इहो हिकिड़ो माना त रिस्क आहे सिंधी फिल्म जे न ठहण जो। बिल्कुलु बाक़ी हूअं असां आर्टिस्ट आहियूं, असांजे सिंध में काफ़ी टैलेंट आहे, सुठा कमु कनि था पिया आर्टिस्ट। असांजा आर्टिस्ट जेके हिननि सीरियलनि में कमु कनि था उन्हनि में 4 सुठा बि आहिनि, ईअं न त को न आहिनि सुठा, बहितरीनु आर्टिस्ट आहिनि, पर असांखे को कमु करण वारो निंदण का। सिंधी चैनल्स तव्हां ॾिसो, इहे चैनल्स जेके आहिनि असां वॾनि आर्टिस्टनि खे खणनि कोन था, इन करे त असां महांगा था पऊं। बिल्कुलु। ऐं नंबर 2 त सीरियल करणी आहे तव्हांखे त मीरपुर माथेले अचो। हाणे हेड़ी गर्मीअ में, ज़ुल्म जहिड़ी गर्मीअ में मीरपुर माथेलो, उते भला प्रॉपर सहूलियतूं एक्टर्स के या सॼी जेका टीम हुजे थी उनखे ॾिनियूं वञनि थियूं? आई डोंट नो, मूंखे त जेको नथी लॻे त का सहूलियत का हुते। मां उन्हनि खे चयो, मूंखे ऑफर थी त भाई तोखे सीरियल हिकिड़ी ॾियूं था मीरपुर माथेले जी। मां सर आई कांट अफोर्ड, छो जो मां हितां गाॾी आहे मुंहिंजी, हुन में वञा त मुंहिंजो घटि में घटि 30,000 जो त पेट्रोल लॻंदो। 30,000 जो पेट्रोल, उते एॾी गर्मी आहे, अफोर्डेबल माहौल न हुयुसि। पोइ सर इहे भला स्पोर्ट्स छो था चूज़ कनि? छा असां वटि सेटनि जी कमी आहे, सेट हणी नथा सघनि? इहा तमामु सुठी ॻाल्हि तव्हां हींअर कई, तमामु बहितरीनु ॻाल्हि। इहो इन करे जो हू वीचारा जेके डायरेक्टर आहिनि उन्हनि खे फंड एतिरो थो मिले, बजट जो बजट जेका आहे उहा एतिरी घटि थी मिले जो हुन में उहो अफोर्ड नथा करे सघनि। पोइ उते वञनि था, कंहिं दोस्त खे चवनि था को फार्म हाउस वठनि था, का जॻह वठनि था, छो जो ॻोठ में सभु शइ थी वञे न। उहे वीचारा महिमान नवाज़ी में, हालांकि उहे वीचारा डायरेक्टर जेके आहिनि उहे बि मजबूर आहिनि, उन्हनि खे उहा पेमेंट नथी मिले। त मूंखे ॿुधायो त हेॾी सारा आर्टिस्टनि जो लॾो हिकिड़ो सॼो साथ गॾु हुजे, माण्हू जी पंहिंजी हिकिड़ी खाइण पीअण आहे, उथण वेहण आहे। बिल्कुलु मां माज़रत कई इन करे जो गर्मी इलाही, ऐं उहो अफोर्ड बि न करे सघंदा मूंखे। यूट्यूब ऐं OTT जे दौर में असां ॾिसूं त छा सिंधी फिल्मुनि लाइ नवां मौक़ा पैदा कोन थिया आहिनि? ऐं जे डिजिटल मीडिया जेका आहे सवा सिंधी फनकारनि लाइ ख़तरो आहे या बहितरीनु मौक़ो बि आहे? न, बहितरीनु मौक़ो आहे, इहे हिकिड़ो सुठी ॻाल्हि आहे। उन्हनि माण्हुनि खे सुठो जेकॾहिं असां मवादु हिकिड़ो रखंदासीं यूट्यूब चैनल ते, ॾिसण वारनि खे जेकॾहिं
वणंदो उन्हनि मां सुठी रिज़ल्ट ईंदी त असांजा सिंधी आर्टिस्ट अञा वधीक मज़बूत थींदा ऐं सोर्स ऑफ इनकम जेको आहे हिकिड़ो उहो जनरेट थींदो असां सभिनी खे जेको आहे। मां हिकिड़ो इंटरव्यू हाणे ॾिनो हिन ते उन मां इहा रिक्वेस्ट कई चैनल्स वारनि खे त महिरबानी करे उर्दू चैनल्स वारा त असांखे बिल्कुलु नथा खणनि। हालांकि मां उन्हनि खे तव्हांजे मीडिया जे थ्रू इहा रिक्वेस्ट कंदुसि त महिरबानी करे सिंधी आर्टिस्टनि खे तव्हां हिकिड़ो दफ़ो आज़मायो। उन्हनि में जेकॾहिं टैलेंट तव्हांखे न मिले तव्हां उन्हनि खे न खणो। बाक़ी इहो एसेंस जो चई असांजी दिलि न ॾुखायो। 28 साल मूं टेलीविज़न ते कमु कयो आहे। 250 खां 300 सीरियलियूं ऐं ड्रामा आहिनि मुंहिंजा, जेके वॾा वॾा सीरियलियूं, विछोटियूं सीरियल ई मुंहिंजी वॾी सीरियल ई। उर्दू ड्रामा मां इलाही सारा कया आहिनि। जब नाम पुकारे जाएंगे, दौड़ अयूब खोसे सां गॾु कई आहे, रस्म वफ़ा मूं कई आहे। सीरियल आहिनि इहे वॾियूं वॾियूं सीरियल्स जेके मूं कयूं आहिनि। छो जेकॾहिं मुंहिंजो एसेंस सही न हुजे हा इन सीरियलनि खे तव्हां ॾिसो। बिल्कुलु हाणे भला एतिरी छो था इहा जेका ऐसा फ़र्क़ु रखनि था न। तसुब आहे न इहो हिकिड़ो। हालांकि तसुब न हुजणु खपे। बिल्कुलु सिंधी आहियूं, हू बि असांजा भाइर आहिनि जेके ठाहिनि था। असां कॾहिं महसूसु न कयो आहे त असां धारिया आहिनि हो जा कुझु आहे। असां सभु पाण खे ॿाहिरि था सम्झूं। एक्टर्स जी त ज़ाहिर पंहिंजी हिकिड़ी असांजी कम्युनिटी आहे। बिल्कुलु कम्युनिटी आहे। आर्टिस्ट में बिल्कुलु आर्टिस्ट हिकिड़ो जेको आहे उहो न्यूट्रल आहे। जी तव्हां मूंखे खणो, तव्हांखे मूं मां उहा शइ न मिले तव्हां भली न खणो। पर हाणे हिकिड़ी सिंध में रहूं था, उन में रही करे हिकिड़ो आर्टिस्ट वेठो आहे जेको 28 साल जंहिं PTV ते कमु कयो आहे, उनजूं हेॾियूं सीरियलूं आहिनि, हेॾा अवॉर्ड्स मूंखे मिलिया आहिनि। ॿुधो तव्हां ॾिसो मुंहिंजा अवॉर्ड्स जेके आहिनि उहे तव्हां ॾिसो, सभु शइ ॾिसो। पर उन्हनि सां जेकॾहिं इहो ज़ुल्म थिए थो त पोइ ज़्यादती थी थिए। हाणे कराची में मां उन ॾींहुं चैनल ते इहो इंटरव्यू ॾिनो। मां चयुमि त महिरबानी करे कराची में हिकिड़ी 100 एपिसोड जी सीरियल ठाहियो जंहिंमें कराची जा जेके आर्टिस्ट जेके ॿाहिरि अफोर्ड नथा करे सघनि उहे सभु अची उते कमु कनि। बिल्कुलु सही। कराची में कनि, कराची सवलो थो पए न। तजवीज़ आहे जो कि हाणे हर को वसे ई कराची में थो। ऐं ॿिया उर्दू चैनल्स खे मां ख़ुदा रा इहो मां मैसेज ॾियां थो उर्दू चैनल खे त असांखे सिंधी आर्टिस्टनि खे चांस ॾियो। तव्हां ॾिसो, उन्हनि खे आज़माए ॾिसो। जेकॾहिं उन्हनि में एबिलिटी न आहे तव्हां न खणो। बाक़ी ख़ुदा रा इहो एसेंस वारो लफ़्ज़ चई असांजी दिलि न ॾुखायो। बिल्कुलु सर, हलूं त भला पंहिंजे सिंधी ड्रामनि जी तरफ़, त उन में भला बार बार इहा जेका ॻाल्हि तव्हां कई त साॻियूं ई कहाणियूं आहिनि, साॻियो ई मवादु आहे, भला इहो ई छो थो ॾिसण में अचे? का शइ चेंज छो न आहे असांजी? हालांकि तव्हां ॾिसो त सिंधियुनि जी जेका कहाणियूं आहिनि उहे हाणे त शहरनि जूं ॾिसो, केतिरा पढ़ी लिखी असांजा सिंधी हर डिपार्टमेंट में वेठो आहे, हर शोबे में, हर प्रोफेशन में असांजो सिंधी आहे, उहो असां नथा ॾेखारियूं। इहो बि हिकिड़ो वॾो अलमियो आहे। इहो वॾो अलमियो आहे त असांजे हिकिड़ो चवंदा आहिनि न त पाणीअ मथे झूपड़ा मोर खां उञ मरनि। सभु शइ जेका असां वटि पंहिंजी आहे पर असां उनखे हासिलु नथा करे सघूं। बिल्कुलु ठीकु आहे न। त असुलु सबबु इहो आहे असांखे उहे शयूं सभु मिलण लाइ। हाणे तव्हां हिकिड़ो मां मिसाल ॾियां तव्हांखे त पाकिस्तान में सिंध में हिकिड़ी फिल्म ठाहिनि पिया मारवी जे नाले सां। अच्छा, मारवी। सही। मारवी जी बजट आहे 25 करोड़ रुपया। ओके। 25 बिलियन रुपीस जेका आहे उहा हुनजी बजट आहे। अच्छा। उहा कंहिंखे ॾिनी अथनि? उहो हिकिड़ो स्पीकिंग जेका आहे उहो उर्दू स्पीकिंग आहे या पंजाबी स्पीकिंग जो आहे, उन खे ॾिनी अथई। उहा he don't know about the name of Marvi. He don't know. छो जो हुनखे ख़बर ई कोन्हे त मारवी छा आहे। she was traditional lady. बिल्कुलु। ऐं कंप्लीटली जेका आहे उहा ट्रेडिशनल लेवल ते उहो सॼो फिल्म आहे। ऐं हुन में ट्रेडिशन छा आहे, मारवी बेसिकली इशू ई सिंध जो आहे। त उहो हिकिड़े माण्हू खे ॾिनो अथनि, उनखे 25 बिलियन रुपीस जेके आहिनि उहे उन्हनि खे। मारवी त असांजे सिंध जो हिकिड़ो प्रोमिनेंट किरदारु रहियो आहे। ऐं इन ते मां सम्झां थी अगरि जेको एॾो मवादु इन ते ठहे थो, इन ते फिल्म का ठहे थी, त सभिनी खां पहिरीं सिंधियुनि जो हक़। सिंधियुनि जो हक़ आहे। मां पाण कयो आहे उन में कैरेक्टर। असांजे PTV जो ड्रामो आहे मारवी, उन में मूं कैरेक्टर कयो आहे। असांखे ख़बर आहे त कीअं मारवी जो गेटअप छा आहे। बिल्कुलु। मारवी जो सॼो बैकग्राउंड छा आहे, हुनजी जेका बॉडी लैंग्वेज कहिड़ी आहे, हुनजी ज़बान कहिड़ी इस्तेमालु कंदी हुई। ही असां वारी ज़बान त हुनजी न आहे।
बिल्कुलु उहो सिंधी बि जेका आहे उहा ॿिए क़िस्म जी सिंधी आहे, प्रॉपर स्टडी Proper जेका आहे उहा study तव्हां कई हुई। त इहे वॾा आलिम आहिनि। इहे केतिरा मां तव्हांखे ॿुधायां। सिंध सॼी जेका आहे यार, असांजा आर्टिस्ट जेके आहिनि सभु ॾुखनि में भरिया पिया आहिनि, यकीन कयो। सर भला हुकूमत ऐं जेके निजी शोबे खे अगरि चइजे त सिंधी फिल्म ऐं ड्रामे जी वाधारीअ लाइ छा करणु घुरिजे? तव्हां छा तजवीज़ कंदव निजी शोबे खे बि ऐं हुकूमत खे बि? हुकूमत खे इहो करणु खपे त थोरो घणो आर्टिस्टनि ते हथु रखनि, ठीकु आहे। ऐं असल में जेको आहे न, आर्टिस्ट खे हिते असांजी सिंध में जेको आर्टिस्ट आहे, इवन पाकिस्तान बि तव्हां ॿुधो, पर असां पंहिंजी सिंध में रहूं था, उन जी ॻाल्हि कंदासीं त आर्टिस्ट खे उहा प्रॉपर रेस्पेक्ट नथी मिले। आर्टिस्ट खे तव्हां गवर्नमेंट जे कंहिं बि ऑफिसर सां मिलण वेंदो या कंहिं बि गवर्नमेंट जे आर्टिस्ट जी हैसियत सां तव्हां लिखंदव न हुनखे त फलाणो आर्टिस्ट तव्हां सां मिलणु चाहे थो, त हू तव्हां सां मिलण में इनकार कंदो। उनजी वजह छा आहे? उनजी बदनसीबी आहे असांजी। हू माना आर्टिस्ट खे उहो आर्टिस्ट वारो रुतबो नथा ॾियनि त हीउ हेॾो जेको माण्हू हिकिड़ो पराओ दर्द पंहिंजे सीने में खणी माण्हुनि खे मोटिवेट करे थो, मैसेज करे थो, ठीकु आहे न। हल ठीकु आहे, मूंखे चवंदा आहिनि तव्हां घणा जेके आहिनि वॾेरे जा रोल था कयो या तव्हां जेको आहे धाड़ेलनि जा रोल था कयो। मां उन्हनि खे इहो ॿुधाईंदुसि त मां हीरो जा रोल बि कया आहिनि। हथे गुल मेहंदी में मां हीरो हुउसि। विछोटियूं ड्रामो जेको मूना जुड़े सां हो, उन में मां हीरो हुउसि। मूना मुंहिंजी हीरोइन हुई। क्लीन शेव हुउसि मां उन टाइम में। उहा ड्रामो यूट्यूब ते पियो आहे, भली ॾिसनि माण्हू त जेके चवनि था। उन खां अलावा मूं गज़ल सां मूं सीरियल कई आहे, उन में मां गज़ल जो हीरो आहियां। खोड़ मुंहिंजा ड्रामा आहिनि जंहिंमें ईअं न आहे त घणा मूंखे आर्टिस्ट दोस्त जा जेके आहे व्यूअर्स आहिनि त मुंहिंजे हिसाब तव्हां जेको आहे ड्रामो जेको विलन वारो हुयो, हे कयो था, फलाण कयो था, ऐं इन में तव्हां मैसेज जेको ॾियो था माण्हुनि खे, अदा इन्हनि में मैसेज जेको मां ॾियां थो उहो मैसेज मुंहिंजो ठीकु आहे, मां त किरदारु आहियां हिकिड़ो, पर अॻिलो जेको ॾिसे थो उहो मूंखे धाड़ियल सम्झी ॾिसे थो, पर मुंहिंजी एंड छा थी थिए। तव्हां मुंहिंजी एंड त ॾिसो त एंड में मां छा थो कयां, मैसेज कहिड़ो मूंखे मिले थो, ऐं मुआशिरो उन मैसेज मां छा जेको आहे सिखणु चाहे थो, या उहो किरदार जेको कयो था त उनजी आख़िरत ॾिसो न तव्हां उनखे, त उहो आख़िर में करे छा थो। अच्छा, अगरि सकाफ़त जो डिपार्टमेंट जी ॻाल्हि कजे, कल्चर डिपार्टमेंट जी ॻाल्हि कजे, त उहो जेके सार संभाले लहनि था फनकारनि जी या न? तव्हां सुवालु अहिड़ो करे छॾियो। बसि हाणे मां चवां थो मां कमेंट्स न ॾियां त बहितर आहे। सर जेका ॻाल्हि आहे उहा त असांखे ॿुधायो न, तव्हां फनकार न ॿुधाईंदव त असांखे कीअं ख़बर पवंदी? इहो बि हिकिड़ी वॾी हिकिड़ी जेको आहे तमामु वॾी, तव्हां बसि मां छा, मूंखे त सम्झ में नथो अचे त कल्चर डिपार्टमेंट लाइ मां छा चवां। तव्हांजो पंहिंजो खातो आहे इहो? त पंहिंजो खातो आहे, पर तव्हां वेंदव, तव्हांजा जेके डायरेक्टर्स आहिनि, उतां जा जेके ऑफिसर्स आहिनि, उहे तव्हांजी फ़ोन न खणंदा। तव्हां उन्हनि खे पंहिंजो दर्द ॿुधाए न सघंदव, तव्हांजी फ़ोन खणंदो ई कोन हो। मां पंहिंजी ॻाल्हि थो कयां, मुंहिंजो हिकिड़ो कमु कल्चर डिपार्टमेंट में पियो, मां उतां जो डायरेक्टर आहे, नालो कोन थो खणां मां हुनखे, फ़ोन मां घुमाईमांसि, अॼु ॾींहं ताईं हुन माण्हू मुंहिंजी फ़ोन अटेंड न कई आहे। अच्छा, पोइ भला हिन जी छा सबबु आहे? सबबु इहो आहे त हुननि खे को पुछण वारो कोन्हे, ऐं हुननि खे चेक एंड बैलेंस करण वारो को कोन्हे। असांजो उहो कमु जेको मूं हुननि खे चयो, उहो कमु स्टिल पेंडिंग में आहे, अञा ताईं न थियो आहे। उनजो सेक्रेटरी डीजी जेको आहे, उन डीजी सां फ़ोन ते ॻाल्हायो, फ़ोन खणण लाइ तयारु कोन्हे। उनजा डायरेक्टर्स फ़ोन ते खणण लाइ तयारु कोन्हनि। कंहिंखे चऊं असां आर्टिस्ट कंहिंखे चऊं त तव्हां असांजो मसइलो ॿुधो, हल कयो। असांजी एतिरी अप्रोच त न आहे असां वञी जेको आहे, चलो मां हिकिड़ो ऑफिसर आहियां, मूंखे पंहिंजी हिकिड़ी पहचान आहे मुंहिंजी, मां 19 ग्रेड में हींअर कमु कयां थो पियो, मुंहिंजो पंहिंजो हिकिड़ो स्टेटस आहे, उथण वेहण आहे। मां अलाह माफ़ी ॾींदो, बहरहाल हिननि ॾे वीचारा जेके ग़रीब मिसकीन जेके अचनि था, जेके उते मरी वञनि था, उनखे खणण लाइ एम्बुलेंस बि कोन्हे, उन्हनि माण्हुनि जी त ई सहारा लहनि। पर तव्हां वेंदो, तव्हां सां मिलण लाइ को तयारु न हूंदो हुते।
ऐं मां हिन मीडिया जे थ्रू तव्हांजे हिन प्लेटफॉर्म जे थ्रू मां इहो गुज़ारिश कंदुसि कल्चर डिपार्टमेंट जो मिनिस्टर साईं ज़ुल्फ़िकार शाह तमामु ग्रेट माण्हू आहे उनखे मां इहो रिक्वेस्ट कंदुसि साईं ख़ुदा जे लिए तव्हां इन पंहिंजनि जेके सेक्रेटरीज़ आहिनि या DG साहिब आहिनि उन्हनि खे तव्हां थोरो सम्झायो सिंधी आहियूं सिंधी आर्टिस्ट आहियूं ॿुधो सिंधी वीचारा अॻ में हिकिड़ी गुरबत जे चकी में पीसजनि था पिया उन्हनि जे मथां घटि में घटि जेको आराम कयो सर मां अव्हां खां इहो ॼाणणु चाहियां थी त जेके असांजा सिंधी नौजवान आहिनि जेके सिंधी ड्रामा सिंधी फिल्म इंडस्ट्री में अचणु चाहिनि था पर कुझु सबबनि जे करे शायदि उहे नथा अची सघनि जीअं त उन मां अव्हां घणेई असांखे ॿुधाया आहिनि त बजटिंग थिए थी ऐं घणा इशूज़ आहिनि पर वरी बि उन्हनि जो पैशन आहे त उन्हनि खे कीअं इन इंडस्ट्री जी तरफ़ राग़िब कजे असल में ॻाल्हि इहा आहे त असां वटि पहिरियों त कोई इदारो कोन्हे ठीकु आहे बिल्कुलु असां वटि इदारो कोन्हे असीं सभु जेको आहे हिकिड़ी गॉड गिफ्ट थींदी आहे जी उहे पर असां TV ते आयासीं त असां TV ते ऑडिशन ॾिनोसीं सही ठीकु आहे हाणे उहो TV ते सिलसिलो ई ख़तमु थी वियो आहे बिल्कुलु आर्टिस्ट हाणे जेके वीचारा हज़ारे हूंदा ऐं सुठो सिंध में टैलेंट आहे उन्हनि आर्टिस्टनि खे जेकॾहिं असां अहिड़ी ॻाल्हि ॾिसूं त उन्हनि खे एडवाइस बि कयूं न जी त बाबा तव्हां अचो तव्हां TV ते तव्हां कमु ॾियारियो था चैनल से कमु थिए कोन थो हींअर उन्हनि जी सीरियलूं हलनि थियूं पियूं आउट ऑफ कराची सभिनी जो बिल्कुलु पोइ इलाही शौक़ीन वीचारा इलाही आहिनि ऐं असां पाण आर्टिस्ट आहियूं ॿिए जी जेका आहे बॉडी लैंग्वेज जा हुन जी हर्ट जेका आहे जेको चाहे थी उहो असां चङी तरह हुनजी सम्झी सघूं था पर हू वीचारा पंहिंजो टैलेंट ॾेखारीनि किथे अचे हिते को प्लेटफॉर्म कोन्हे को सही कोई इदारो कोन्हे जेको ऐं मां इहो बि गुज़ारिश कंदुसि त हिते हिकिड़ो इदारो क़ाइमु कनि जीअं पंहिंजो ॿाहिरनि मुल्कनि में आहे इंडिया में आहे या पड़ोसी ॿियनि केतिरनि ई मुल्कनि में आहे उते आर्टिस्ट जे लाइ हिकिड़ी इंस्टीट्यूट पर इहो अव्हां कंहिंखे था एड्रेस कयो इहो गवर्नमेंट खे चवंदासीं गवर्नमेंट खे एड्रेस थो कयां मां त गवर्नमेंट जेको आहे उन्हनि खे हिकिड़ो अहिड़ो इदारो ठाहे ॾे जंहिंमें असां सीनियर्स जेके आहियूं मां आहियां सलाहदीन आहे ॿुधो असद कुरैशी आहे अहिड़ा खोड़ आर्टिस्ट आहिनि जेके हिन महिल ताईं जेके उहे आहिनि उन्हनि जे ॿिया जेके उर्दू आर्टिस्ट आहिनि सीनियर्स उन्हनि खे बि उन्हनि में रखनि उहे वेही उन्हनि जूनियर्स खे जेको आहे उन्हनि जे सीनियर्स आर्टिस्ट जी सुपरविजन में तव्हां जूनियर जेके आहिनि उहे आर्टिस्ट तयार कयो उहे अचनि असां वटि उहे अचनि उते सिखनि पर गवर्नमेंट इहो बि ज़िम्मो खणे त हुननि जे सिखण खां पोइ हुननि खे कमु मिले कमु त असां कोन ॾेई सघंदासीं कमु चैनल्स आहिनि उर्दू चैनल्स चए थो तव्हांजो एसन सही लाइ ऐं ॿिया जेके चैनल सिंधी अथनि था उन्हनि खे चवनि था तव्हां होॾे अचो आउट ऑफ कराची में उन्हनि खे जेको आहे प्रॉपरली अहिड़ी का अकेडमी हुजे या कोई इंस्टीट्यूट हुजे जेको नए नौजवान नस्ल खे असांजे सेखारे कमु सेखारे बिल्कुलु उन्हनि खे सेखारण खां पोइ वरी उन्हनि वीचारनि खे जीअं असां हा उहा ई आहे त उन्हनि खे घटि में घटि ईअं ई थींदो आहे न बाबा तूं नओं हिकिड़ो माण्हू जेको अपॉइंट थींदो आहे हुनजी ट्रेनिंग थींदी आहे आफ्टर देन हुनखे चवंदा आहिनि भई वञी तव्हां हाणे वियो ट्रेनिंग तव्हांखे मिली वई तव्हांजी पंहिंजो इदारो संभालियो त हू वीचारा ट्रेनिंग करे काॾे वञनि भला अगरि जे इहा ज़िम्मेवारी असां अव्हांखे ॾियूं त सिंधी ड्रामा या सिंधी फिल्म इंडस्ट्री खे अव्हां ॿीहर उभारियो त अव्हां कहिड़ा टे जेके आहिनि उहे क़दम खणंदा पहिरियों नंबर 1 त मां गवर्नमेंट खे इहा रिक्वेस्ट कंदुसि त महिरबानी करे उहे ताउन कनि ऐं नंबर 2 त TV ते PTV जे मां जेको चेयरमैन आहे उनखे गुज़ारिश कंदुसि त ख़ुदारा उहे PTV ते सिंधी ड्रामा या उर्दू ड्रामनि खे शुरू कनि त जीअं असां आर्टिस्ट जेके वेही विया आहियूं असांखे काफ़ी टाइम थी वियो आहे वेही जेको ड्रामो नथा करे सघूं उहे पंहिंजे PTV चैनल ते उन्हनि पाण सां गॾु उहे जेके जूनियर्स जेके सिखणु चाहिनि था उहे बि अचनि छो जो PTV हिकिड़ो मदर जेको आहे उहो डिपार्टमेंट नेशनल प्लेटफॉर्म आहे नेशनल आहे उहो असांजी माउ जी हैसियत थो रखे असां हुन वटां सिखिया आहियूं ऐं उन्हनि जा आर्ट जेके प्रोड्यूसर्स हूंदा उहे वर्ल्ड ट्रेंड हूंदा ऐं उन्हनि खे ख़बर हूंदी त जेको अदाकारी छा आहे फैज़ बुगियो थी वियो नूर पंहिंजो समेजो साहिबु हुयो पंहिंजो हारून रिल साहिबु हुयो जा वॾा वॾा ड्रामा जंगल दीवारे ॿुधो न असांजो ड्रामो जीअं नवाब मेहदी आहे उनजो ड्रामो मूं नूरी कयो पिंजरो पखी कयो तव्हां उहो ड्रामा ॾिसो त सही न बिल्कुलु सोबिया समूह आहे सकीना समूह जी भेण
उहा तव्हां मुंहिंजो ड्रामो खणी ॾिसो, तव्हां पिंजरो पखी यूट्यूब ते आहे, तव्हांखे ख़बर पवंदी त एक्टिंग कीअं थींदी आहे बिल्कुलु ऐं क्वालिटी जेका ड्रामे जी उहा कीअं आहे। जी त मां इहो अर्ज़ु कंदुसि गवर्नमेंट खे त उहो को इनिशिएट खणे, आर्टिस्टनि खे जेको आहे मथे कोशिशि करे ऐं अहिड़ा इदारा ठाहे जिन में जेको आहे उन आर्टिस्ट खे घटि में घटि तरबियत। बाक़ी हाणे हिन खां तरबियत खां सवाइ पोइ इहे ॾिसो था जेके ड्रामा ठहनि था, ॾिसो न रिदम जेको हूंदो आहे ॻाइण में तव्हांखे रिदम सा रे गा मा पा धा नी, बिल्कुलु ठीकु आहे न, उहो रिदम आहे हिकिड़ो, उन खां हटी करे तव्हां ॻाईंदव त तव्हांखे चवंदा फेल थो वञे, रिदम ते आहे ई कोन। त आर्ट में बि रिदम आहे, एक्टिंग जेका असां कयूं था न उन में जेको असांखे स्क्रिप्ट मिले थो, उन स्क्रिप्ट जो ॾिसूं था त हिन जो सेंस छा आहे, हीउ जुमिलो जेको असां ॻाल्हायूं था हिन जुमिले जी माना छा आहे, अदायगी कीअं कजे, वे ऑफ बॉडी लैंग्वेज हिन जी कहिड़ी तरह हुजे, या हिन कैरेक्टर जी जेका आहे स्ट्रक्चर जेको कहिड़ो आहे, एटमॉस्फेयर कहिड़ो आहे, ॿुधो इहे सभु शयूं हुन में ॾिसणियूं थी पवनि। हिते हाणे जेके ड्रामा थियनि था उन में उन्हनि खे चवंदा बाबा अचो स्क्रिप्ट हे वठो, अबा स्क्रिप्ट त ॾियो, स्क्रिप्ट उन महिल ॿुधाईंदो वेंदो, चवंदो वेंदो, तॾहिं जेको आहे स्क्रिप्ट में ड्रामे में जेको आहे तव्हांखे क्वालिटी नथी मिले। बिल्कुलु सही सर, तव्हांजो माशाल्लाह सां 28 सालनि जो एक्सपीरियंस रहियो आहे मीडिया में, एक्टिंग में। असांजे नौजवाननि खे या जेके अव्हांजा ॾिसंदड़ आहिनि, असांजा ॾिसंदड़ आहिनि, उन्हनि खे कहिड़ो पैगाम ॾियणु चाहींदव? मां अव्हांजे चैनल जे थ्रू इहो पैगाम ॾियणु चाहियां थो त पहिरीं ॻाल्हि त अमुन अमान सिंध में क़ाइमु थिए ऐं उन सां गॾोगॾु पाण में प्यार ऐं मुहबत जेको आहे उहो तमामु ज़रूरी आहे। नंबर 3, आर्टिस्ट जे लाइ जेको तमामु इम्पॉर्टेंट शइ जेका आहे उहा आहे अदब। अदब जेको आहे, अदब ॿिनि क़िस्मनि जो हूंदो आहे, हिकिड़ो अदब जेको हूंदो आहे उहो इख़लाक़ जे दायरे में हूंदो आहे ऐं ॿियो अदब जेको हूंदो आहे उहो लिख पढ़ण सां हूंदो आहे। त आर्टिस्ट जे लाइ लिखणु पढ़णु तमामु घणो लाज़मी आहे। जेसि ताईं अदब न पढ़ंदो आर्टिस्ट त उहो सवाल ई पैदा कोन थो थिए त उहो जेको आहे अॻिते हली ऐं हुनखे प्रोग्राम खे करे सघंदो आहे कंदो। हाणे असांजा जेके सीनियर आर्टिस्ट हूंदा, असां यकीन कयो त जॾहिं बि साम्हूं असांजे मिलंदा त असां उन्हनि खे DVD पहिरें पई हथु ॾींदा हुआसीं। अॼुकल्ह जा आर्टिस्ट इन शइ खे अवॉइड था सम्झनि, ग़लति था सम्झनि। हालांकि आर्टिस्ट जी सीनियर जी इज़त कयो ऐं उन्हनि खां सिखो, उहा जेका तव्हांखे ॻाल्हि कनि था उन खे तव्हां सम्झो ऐं ॿियनि खे मोटिवेट कयो ऐं पंहिंजे दिलि मां जेको आहे बुग़्ज़ कढो। ॿुधो न, जीअं शाह लतीफ़ सरकार फरमाए थो त मुंद फिरे माधाणीअ वांगुरु, वक़्तु वहे थो पाणीअ वांगुरु, मुंद फिरे माधाणीअ वांगुरु, ॿार उजरा अंदरि कारा, माण्हू सुरमे दाणीअ वांगुरु। त अवी अहिड़ो पाण खे जेको आहे ठाहियो ऐं सुठो कयो। जीअं आर्टिस्ट हिकिड़ो डायरेक्टर मिटीअ जो घड़ो, मिटी खणी उन मां मुख़्तलिफ़ क़िस्म जूं शयूं ठाहे थो, घड़ो ठाहे थो, उन मां प्लेट ठाहे थो, त अवी बि जेको डायरेक्टर तव्हांखे शइ ॾिए थो उन में गॾिजी वञो ऐं उनखे करेक्टर खे करेक्टर सम्झी उन में घिरी वञो। इंशाअल्लाह ताला अव्हांजी फतह थींदी। थैंक यू।